अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा अस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समा तकूनु लना ईदन लिअव्वलिना व आखिरिना व आयतम मिन्क वर्ज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि क़ौमिन ईदुन व हाज़ा ईदुना। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फ़कीरी की। सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फ़कीरी की। सलाम उस पर के असरारे मोहब्बत जिसने समझाए, सलाम उस पर के जिसने ज़ख्म खाकर फूल बरसाए। सलाम उस पर के जिसने खून के प्यासों को कबाएं दी, सलाम उस पर के जिसने गालियाँ सुनकर दुआएं दी। सलाम उस पर के जिसका ज़िक्र है सारे सहाइफ़ में, सलाम उस पर हुआ मजरूह जो बाज़ार ताइफ में। सलाम उस पर के जिसके घर में चांदी थी न सोना था, सलाम उस पर के टूटा बोरिया जिसका बिछोना था। सलाम उस पर वतन के लोग जिसको तंग करते थे, सलाम उस पर के घर वाले भी जिससे जंग करते थे। सलाम उस पर के जो उम्मत के लिए रातों को रोता था, सलाम उस पर के फर्शे खाक पे जाड़े में सोता था। सलाम उस पर के जिसने ज़िंदगी का राज समझाया, सलाम उस पर के जिसने गालियाँ सुनकर दुआएं दी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला सय्यिदिना। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइयों दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अॼोको ॾींहुं ईद उल फितर जो ॾींहुं आहे। मुसलमाननि जे लाइ ईमान और सलामती जो ॾींहुं आहे। हर क़ौम में ईदूं आहिनि, ख़ुशियुनि जा त्यौहार आहिनि, वो पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां मल्हाईंदा आहिनि। इस्लाम खे अल्लाह तबारक व तआला ॿिनि ईदुनि सां नवाज़ियो आहे। हिकिड़ी ईद खे ईद उल फितर सां यादि कंदा आहियूं, ॿी ईद खे ईद उल ज़ुहा सां यादि कंदा आहियूं। ग़ैर मुस्लिमनि जी ईद में या उन जे ख़ुशियुनि जे त्यौहार में ऐं इस्लामी ईद जे अंदरि कुछ इम्तियाज़ ऐं फ़र्क़ु रखियल आहे, जो अव्हां जे साम्हूं बयानु करणु घुरां थो पियो।
सब खां पहिरीं ॿियनि जा जेके त्यौहार आहिनि उहे ख़ालिक जी इबादत सां शुरू न आहिनि थींदा। असांजो त्यौहार जेको आहे इस्लामी ईद जेका आहे इहा अलाह जी इबादत सां शुरू कंदा आहियूं असां। ईद नमाज़ सुबुह जो पढ़ी वेंदी आहे ऐं उन सां असां पंहिंजे ॾींहं जी इब्तिदा कंदा आहियूं। ॿिया जेके मज़ाहिब ईद मल्हाईंदा आहिनि, ख़ुशी जा त्यौहार मल्हाईंदा आहिनि, उहो लहो ऐं लअब, खेल तमाशो ऐं खेॾण ऐं कुॾण में गुज़ारे छॾींदा आहिनि। बसि उन्हनि जे अंदरि इबादत जो तसवुरु शायदि को हुजे बि त बाद में देरि सां हुजे, पर इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं ख़ुशी जा ॿ त्यौहार अता कया, हिकिड़ो ईद उल फित्र ऐं हिकिड़ो ईद उल अज़हा। ॿिन्ही ॾींहंनि ते वरी इबादत सां इन जी इब्तिदा कई वेंदी आहे। हदीस मुबारका में अचे थो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़रज यौमल फित्र, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद उल फित्र जे ॾींहुं घर मुबारक मां ॿाहिरि आया। फबदअ बिस्सलाति, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाई, इब्तिदा नमाज सां कयो। सुम्मा ख़तब अन्नास बादु, नमाज खां बाद में फ़ारिग़ थी करे ख़ुतबो ॾियणु फ़रमायूं। फलम्मा फ़रग़, जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ारिग़ थिया, फ़अतन नास फ़ज़क्करहुन्न, फ़अतन निसाअ फ़ज़क्करहुन्न, पोइ वरी औरतुनि जे मजमे में विया ऐं उन्हनि खे वाज़ो नसीहत फ़रमायूं। त असांजो ॾींहुं ईद वारो जेको शुरू थींदो आहे उहो इबादत सां शुरू थींदो आहे। ॿिया मज़ाहिब जेके पंहिंजी ख़ुशी जा त्यौहार मल्हाईंदा आहिनि उहे इबादत सां इब्तिदा न आहिनि कंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद उल फित्र पढ़ी, साईं जन वाज़ो नसीहत फ़रमायो, ख़ुतबो इरशाद फ़रमायो। उन खां बाद में औरतुनि जे मजमे में विया ऐं उन्हनि खे बि नसीहत फ़रमायो। हिकिड़ी ॿी हदीस में अचे थो अन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान युकब्बिरु यौमल फित्र, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद उल फित्र जे ॾींहुं तकबीर हणंदा हणंदा ॿाहिरि तशरीफ़ खणी आया। मिन हीन यख़रुजु मिन बैतिही, जंहिं वक़्तु पंहिंजे घर मुबारक मां ॿाहिरि तशरीफ़ खणी आया उन वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तकबीरूं हणंदा आया। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द हत्ता यअती बिल मुसल्ला, हत्ता के नबी साईं जन ईदगाह में आया। इन मां बि ख़बर पए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॾींहं जी इब्तिदा फ़रमाई, ईद उल फित्र जे ॾींहं जी इब्तिदा फ़रमाई इबादत सां। ॿियनि मज़ाहिबनि खे बि त्यौहार मिलियल आहिनि, असांखे बि ईद जो त्यौहार मिलियल आहे, पर असां इब्तिदा अल्लाह जी इबादत सां कंदा आहियूं। हो लहो लहब ऐं खेल कूद में इब्तिदा कंदा आहियूं। नंबर 2, ख़ुशी जा ॾिहाड़ ॿियनि अक़वाम खे बि मिलियल आहिनि, ख़ुशी जा ॾिहाड़ असांखे बि मिलियल आहिनि, पर असांखे जेको ख़ुशी जो ॾिहाड़ो मिलियल आहे ईद जो ॾींहुं, इहो अलाह जे तरफ़ां अता कयल आहे, ख़ालिक जे तरफ़ां अता कयल आहे, महबूद जे तरफ़ां अता कयल आहे। ॿियनि क़ौमुनि खे जेके त्यौहार मिलियल आहिनि उहे कंहिं न कंहिं किसे सां मनसूब कंदा आहिनि, कंहिं न कंहिं पंहिंजे पीर फ़क़ीर सां मनसूब कनि था पिया। ख़ालिक जी अता हुननि वटि कोन्हे। अल्लाह तबारक व तआला असांखे इनाम जे तौर ते, अतीअ जे तौर ते ईद जा ॾींहं ॿ ॾिना आहिनि। हदीस मुबारका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी क़दिमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मदीना, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा में आया, हिजरत फरमाए मक्के खां मदीना मुनव्वरा में आया। वलहुम यौमान, मदीने में जेके माण्हू रहंदा हुआ उन्हनि जा 2 ॾींहं मुक़ररु हुया। यलअबून फ़ीहिमा, उन ॾींहंनि में उहे खेॾंदा हुआ, खेल तमाशो कंदा हुआ, ख़ुशी जे तौर ते मल्हाईंदा हुआ। फ़क़ाल मा हाज़ानिल यौमान, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा जा ॾींहं अथव जेके ॾींहं में तव्हां ख़ुशियूं कंदा हुआ, रांदि खेॾंदा,
ठेंग टपा ॾींदा कालू मदीने वारनि चयो कुन्ना नलअबु फीहिमल जाहिलिया साईं ज़माने जाहिलियत में बि असां हिन ॾींहंनि में खेॾंदा हुआसीं हाणे बि खेॾूं था फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह अबदलकुम बिहिमा खैरम मिनहुमा बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हिन ॿिन्हिनि ॾींहंनि जे एवज़ में 2 ॾींहं ॿिया ॾिना आहिनि जेके हिन 2 ॾींहंनि खां वधीक बहितर आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि यौमुल अज़हा व यौमुल फ़ित्र हिकिड़ो ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे ॿियो ईद उल फ़ित्र जो ॾींहुं आहे हिन हदीस मुबारका मां ख़बर पए थी पई त ईद उल फ़ित्र ऐं ईद उल अज़हा जो ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां अतियो थियल आहे असांखे इनाम जे तौर ते ॾिनो वियो आहे ॿियनि अक़वाम खे जेके ख़ुशी जा ॾियारा मिलियल आहिनि उन्हनि या त पाण हथ सां ठाहिया आहिनि या कंहिं न कंहिं किसे सां मनसूब कनि था पिया या कंहिं न कंहिं पीर फ़क़ीर सां मुतालिक़ मञनि था पिया असांखे जेके 2 ॾिहाड़ा मिलियल आहिनि इहे अल्लाह जे तरफ़ां इनाम जे तौर ते मिलियल आहिनि नंबर 3 ॿियनि अक़वामनि खे बि ख़ुशी जा त्योहार मिलियल असांखे बि मिलिया पर हुननि जे त्योहार में ऐं असांजे त्योहार में थोरो ॿियो बि फ़र्क़ु आहे हुननि जे त्योहार में ज़ाहिरी ख़ुशी आहे असांजे त्योहार में ज़ाहिरी ख़ुशी सां गॾोगॾु हिकिड़ी बातिनी ख़ुशी बि आहे ऐं ईमान वारे खे जेकॾहिं ज़ाहिरी ख़ुशी न मिली त ख़ैर आहे पर बातिनी ख़ुशी ते इंतिहाई घणो मुसरत हूंदो आहे फ़रहत हूंदी अथसि ख़ुशि हूंदो आहे उहा बातिनी ख़ुशी कहिड़ी आहे अल्लाह तबारक व तआला हिकु त मग़फ़िरत जो ऐलान फ़रमाए थो ॿियो पंहिंजे राज़ी थियण जो बि ऐलान फ़रमाए थो बसि ईमान वारे खे ॿियो छा खपे अल्लाह राज़ी थी वञे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फ़रमायो ईद जी राति लैलतुल जाइज़ा आहे इनाम वठण जी राति रमज़ानुल मुबारक में अल्लाह जो बानो महिनत करे थो हाणे रमज़ान ख़तमु थियो जीअं शवाल जो चंड नज़र आयो त हाणे मज़दूरी वठण जो वक़्तु आहे पोइ अल्लाह तबारक व तआला इन राति में मग़फ़िरत फ़रमाए थो ईद उल फ़ित्र जी राति में इनाम जे तौर ते लखनि करोड़नि माण्हुनि खे बल्कि सॼे रमज़ान में जेतिरनि माण्हुनि खे अल्लाह साईं जहन्नम खां ख़ुलासी अता फ़रमाईंदो आहे ईद राति ओतिरनि ॿियनि खे जहन्नम खां आज़ादु फ़रमाईंदो आहे ईमान वारनि जे लाइ ईद जेका आहे उहा रूहानी मुसरत बि खणी अचे थी पई हदीस मुबारका में अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फ़रमायो त ईद जो ॾींहुं थिए थो पियो पोइ फ़रिश्ता रस्तनि ते रोडनि ते बीठा हूंदा आहिनि उनजो इस्तक़बाल कंदा आहिनि उनखे ख़ुशि आमदेद चवंदा आहिनि उनखे वेलकम कंदा आहिनि जेके अल्लाह जी इबादत करण जे लाइ मस्जिद में अचनि था ईदगाह जी तरफ़ अचनि था निमाज़ पढ़णु अचनि था ईद निमाज़ पढ़णु पोइ जॾहिं फ़ारिग़ थियनि था पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फ़रमायो अल्लाह साईं थो फ़रमाए इरजिउ फ़क़द ग़फ़रतु लकुम वापसि वञो मां तव्हां सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए छॾी वबद्दलतु सय्यआतिकुम हसनात तव्हांजे गुनाहनि खे तव्हांजी नेकी में मूं तब्दील करे छॾियो क़ाल फ़यरजिऊन मग़फ़ूरन लहुम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फ़रमायो पोइ निमाज़ी वापसि मोटनि था पिया इन हाल में जो अल्लाह उन्हनि जी मग़फ़िरत करे चुको हूंदो आहे त ईमान वारनि खे ज़ाहिरी ख़ुशी सां गॾोगॾु बातिनी ख़ुशी बि मिलंदी आहे उहा बातिनी ख़ुशी कहिड़ी आहे जो अल्लाह मग़फ़िरत जो ऐलान फ़रमाए थो ऐं ईमान वारनि सां राज़ी थिए थो पियो हाणे जेकॾहिं ज़ाहिरी ख़ुशी न मिली नवां कपिड़ा न मिलिया चप्पल न मिली टोपी न मिली ॿिया जेके असांखे इस्तेमाल जी शयूं आहिनि उहे न मिलियूं त ख़ैरु आहे पर अल्लाह सां मग़फ़िरत जो ऐलान फ़रमाए ईमान वारो उन ते ख़ुशि हूंदो आहे ऐं असुलु ख़ुशी आहे ई उहा जो अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां आज़ादी अता फ़रमाए ॿियो छा खपे उन खां वधीक को ईद जो ॾींहुं थी कोन थो सघे जे ॾींहुं अल्लाह साईं असांखे जहन्नम खां निजात अता फ़रमाए ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा ॿियनि खे बि मिलिया आहिनि ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा असांखे बि मिलिया आहिनि पर उन्हनि जे ॾिहाड़े में असांजे ॾिहाड़े में फ़र्क़ु आहे जो उन्हनि खे ज़ाहिरी ख़ुशी अता कई वई आहे असांखे ज़ाहिरी सां गॾोगॾु हिकिड़ी बातिनी ख़ुशी बि अता कई वई आहे पर उहा बातिनी ख़ुशी एॾी अज़ीम आहे जो करोड़े ज़ाहिरी ख़ुशी उन जे मथां क़ुर्बान कजनि त बि उनजो इज़ालो नथो बणिजी सघे बराबरी नथी थी सघे
हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो, इन्नमल ईदु लिमन क़ब्बल अल्लाहु क़ियामहु व शकर सियामहु व शकर क़ियामहु। ईद त उन माण्हू जी आहे जंहिंजा अल्लाह से रोज़ा क़बूल कया हुजनि, जंहिंजी अल्लाह से नमाज़ूं क़बूल फरमाई हुजनि। व कुल्लु यौमिन ला यासिल्लाह, ऐं हर उहो ॾींहुं जंहिं ॾींहं जे अंदरि अल्लाह जी नाफ़रमानी अल्लाह जो बहानो नथो करे, फ़हुव ईदुन, उहो त उन जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। जंहिं ॾींहुं अल्लाह जे बहाने अल्लाह जी नाफ़रमानी न कई, सम्झो उहो उन जे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। त हक़ीक़ी ख़ुशी ईमान वारे खे तॾहिं मिलंदी आहे जॾहिं उनजो अंदरि बातिन ख़ुशि थिए, उहो बातिनी ख़ुशी अल्लाह जी रज़ामंदी सां ई ख़ुशि थिए थो। इन करे कंहिं अल्लाह जे बहाने हिकिड़ो शेर चयो, फरमायो लैसल ईदु लिमन लबिसल जदीद, ईद इन ॻाल्हि जो नालो न आहे त नवां नवां कपिड़ा पाइजनि। इन्नमल ईदु लिमन अमीन मिनल वईद, ईद इन ॻाल्हि जो नालो आहे त अल्लाह जो बानो जहन्नम खां बची वञे, अल्लाह जे दड़के खां बची वञे, अल्लाह जे अज़ाब खां बची वञे। इहा ईद जो ॾींहुं आहे। ऐं हिन ईद जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला वईद खां महफ़ूज़ रखे थो पियो ऐं मग़फ़िरत जो ऐलान फ़रमाए थो त हक़ीक़ी ख़ुशी असांखे जेका मिले थी उहा अल्लाह तबारक व तआला जी रज़ामंदी सां मिले थी। अॻिते फरमायो लैसल ईदु लिमन तबख़र बिल ऊद, ईद इन ॻाल्हि जो नालो ई कोन्हे त माण्हू ख़ुशबू हणे, ऊद ख़ुशबू इस्तेमालु करे। इन्नमल ईदु लिमन ताब वला यऊद, ईद त इहा आहे जो अल्लाह जो बानो तौबा करे वरी गुनाह न करे। लैसल ईदु लिमन तज़य्यन बिज़ीनत दुनिया, ईद इन ॻाल्हि जो नालो न आहे त दुनियावी ज़ीनत इख़्तियार कजे। इन्नमल ईदु लिमन तज़व्वद बिज़ाद तक़वा, ईद त इन ॻाल्हि जो नालो आहे त माण्हू तक़वा जो लिबास पाए, नेकी जो लिबास पाए। लैसल ईदु लिमन रकिबल मताया, ईद इन ॻाल्हि जो नालो न आहे त माण्हू सुठी सुठी सवारियुनि ते सवार थिए। इन्नमल ईदु लिमन तरकल ख़ताया, ईद इन ॻाल्हि जो नालो आहे त माण्हू गुनाहनि खे छॾे ॾिए। हक़ीक़ी ख़ुशी ईमान वारनि खे तॾहिं मिलंदी आहे जॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जो परवानो उन्हनि खे अता कंदो आहे। ईद ॿियनि खे बि मिलियूं आहिनि, ईद तव्हां असांखे बि मिली आहे, पर ॿिनी ईदुनि में फ़र्क़ु आहे। ख़ुशी जा त्योहार ॿियनि अक़वामनि खे बि आहिनि, ख़ुशी जा त्योहार असांखे बि मिलिया आहिनि, पर हुननि जे त्योहारनि में असांजे त्योहार में फ़र्क़ु आहे। उनखे ज़ाहिरी ख़ुशी मिलंदी आहे, असांखे ज़ाहिरी ख़ुशी सां गॾोगॾु बातिनी ख़ुशी बि मिलंदी आहे। जो जंहिं ख़ालिक जी असां इबादत कयूं था पिया, जंहिं ख़ालिक जे असां सजदा रेज़ थियूं था पिया, उहो अल्लाह असांजे लाइ मग़फ़िरत जो ऐलान फ़रमाए थो, रज़ामंदी जो ऐलान फ़रमाए थो। ऐं इन ख़ुशी खां वधीक का बि ख़ुशी न आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। ईद जे ॾियारे ते ईमान वारनि खे हुकुम आहे त जॾहिं ईद नमाज़ पढ़णु अचो त हिकिड़े रस्ते खां अचो, वापसि वञो त ॿिए रस्ते खां वञो, ऐं हिकिड़े वॾे मैदान ते मिली सिली करे नमाज़ पढ़ो। आबादी वधी वई आहे, उन करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ई नमाज़ूं थियनि थियूं, न त हुजणु इहो घुरिजे त हिकिड़े ईदगाह हुजे, हिकिड़ो वॾो मैदान हुजे, उते नमाज़ पढ़जे, सभु मुस्लमान गॾिजी नमाज़ पढ़नि। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईदगाह में नमाज़ फरमाईंदा हुआ, पढ़णु फरमाईंदा हुआ, सभु ईमान वारा जमा थींदा हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद जे ॾींहुं जमा थींदा हुआ, सहाबा किराम खे जमा फरमाईंदा हुआ त हिकिड़े खुले मैदान में नमाज़ अदा थींदी हुई, ईदगाह में नमाज़ अदा थींदी।
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिकिड़े रस्ते खां अचो ईदगाह में, ॿिए रस्ते खां वापसि वञो। वजह हिन जी उलमा किराम इहा बयानु फरमाई, तव्हां त काफ़रनि जे मथां ईमान वारनि जो रोब थिए त मुसलमान एॾा वधी विया आहिनि जो लश्कर ॾिसो त सही केॾा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, जॾहिं ईमान वारो हिकिड़े पासे खां ईंदो, ॿिए पासे खां वेंदो त काफ़र जॾहिं ॾिसंदो त हिन गली में बि मुसलमान, हुन गली में बि मुसलमान, हुन रस्ते ते मुसलमान, हुन रस्ते ते मुसलमान, त हुनजे मथां रोब वेहंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तालीम इहा हुई त काफ़रनि खे ॾेखारियो त असां कसीर तादाद में अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहियूं ऐं तव्हां खां डिॼूं कोन था, तव्हां खां मग़लूब कोन थींदासीं, तव्हांजे मथां ग़ालिब ईंदासीं। ईद नमाज़ पढ़णु ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि तां अचणु वञण जी इहा तोजी बयानु कई वेंदी आहे त काफ़रनि जे मथां ग़लबो हासिलु कजे, रूहानी तौर ते हुनखे दबदमे में विझिजे, ता त हू असांजे मथां नफ़रत आमेज़ जेका ॻाल्हियूं कनि था पिया या हू असांखे मग़लूब करण जूं ॻाल्हियूं कनि था, उनखां परहेज़ कनि। त असांजी इबादत जे अंदरि गॾोगॾु दुश्मन खे डिॼाइण ऐं रोब ऐं दबदबो बि हासिलु करणु आहे जो हिकिड़ी इबादत जे अंदरि असांखे ॿई कम हासिलु थी था वञनि। जंहिंमें हिकिड़ो अल्लाह तबारक व तआला जे अॻियां माण्हू सजदा रेज़ बि थिए थो ऐं ॿियो गॾोगॾु दुश्मननि खे हिकिड़ो पैगाम बि वञे थो त असां कसीर तादाद में मौजूदु आहियूं। 5 वक़्त नमाज़ जो इहो हुकुम ई कोन्हे त मैदान ते जमा थियो, सिर्फ़ु ईद जे लाइ जमा थियो, इन करे त काफ़रनि जे मथां रोब थिए। ख़ुशी जा तहिवार ॿियनि खे बि मिलिया आहिनि, ईमान वारनि खे बि मिलिया आहिनि। ॿियनि जे तहिवारनि में असांजे तहिवार में थोरो फ़र्क़ु इहो बि आहे जो असांखे हिकु मुसलमान खे ॿिए मुसलमान सां हमदर्दी जो हुकुम आहे, ईद जे ॾींहंनि ते ॿियनि अक़वामनि खे अहिड़ो हुकुम कोन्हे, ख़ालिक़ जे तरफ़ां महबूद जे तरफ़ां कोन्हे। ईद उल फितर जे ॾींहुं फितरानो अदा करे थो ईमान वारो, ईद उल अज़हा जे ॾींहं ते क़ुर्बानी करे थो पियो, फितरो बि ग़रीब खे ॾिनो वञे थो, क़ुर्बानी जो गोश्त हुनजी खल बि ग़रीब खे ॾिनी वञे थी पई, तव्हां त हुन हमदर्दी जो इज़हार थी वञे। अल्लाह तबारक व तआला असांजी ईद जे अंदरि इबादत सां गॾोगॾु हमदर्दी जो बि जज़्बो ॾिनो आहे त ईमान वारो तव्हां ख़ुशी ख़ुशी ईद कयो था पिया, पर ॿिए ईमान वारे जी बि मदद कयो जेको ख़ुशी ख़ुशी ईद नथो करे सघे, तव्हां त हू तव्हां सां गॾिजी करे ख़ुशी ख़ुशी ईद मल्हाए। इहा ई वजह आहे जो शरीयत मुतहरा फरमाए थी ईद नमाज़ खां पहिरीं फितरानो अदा कयो। जेकॾहिं ग़रीब जे घर में अटो कोन्हे त उहो पंहिंजे घर जे लाइ अटो वठी सघे, जे ग़रीब जे घर में मानी पचाइण जे लाइ मानी कोन्हे त उहो मानी ॿाहिरां वठी सघे, ॿोड़ पचाइण जे लाइ ॿोड़ कोन्हे त उहो ॿोड़ ॿाहिरां वठी सघे या पंहिंजो बंदोबस्तु करे सघे। नमाज़ खां पहिरीं हुनखे ॾियणो आहे, जे नमाज़ खां पोइ अदा कयो इहो गुनाहगार थींदो। फितरानो जे नमाज़ खां पोइ अदा कयो, इन जो मतिलबु कोन्हे त ॾियणो कोन्हे, पोइ ॾिबो बि सही पर गुनाह बि थींदो। इन करे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां शरीयत मुतहरा जे तरफ़ां नमाज़ खां पहिरीं फितरो अदा कजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े पंहिंजे घर मुबारक मां ॿाहिरि तशरीफ़ खणी आया, ईद जो ॾींहुं हुजे, हलनि पिया रस्ते में हलंदे हिकिड़ो नंढड़ो ॿारु नज़र आयो। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमदर्दी कहिड़ी पिया फरमाए। नंढड़ो ॿारु नज़र आयो, ॿिया ॿार घुमंदा पिया औरतनि ख़ुशि थींदा पिया, औरतनि उम्दा कपिड़ा पातल आहे उन्हनि खे, पर हीउ नंढड़ो ॿारु अहिड़ो हो जिन खे कपिड़ा ई कोन हुआ, उम्दा सुठा कपिड़ा ई कोन हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद नमाज़ पढ़ण जे लाइ तशरीफ़ खणी वञी रहिया हुआ त रस्ते में इहो ॿारु मिलियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़े ॿार खां पुछियो, तूं मायूस बीठो आहीं, छाजे कारण? नंढड़े ॿारु ॿुधायो त साईं हीउ ॿार जेके आहिनि न इन्हनि जा अब्बा जीअरा आहिनि, उन्हनि हिन खे सुठा कपिड़ा पाराया आहिनि, मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो आहे, मूंखे सुठा कपिड़ा पाइण जे लाइ आहे ई न कोन, ईद जे ॾींहुं सुठा कपिड़ा पाइण जे लाइ कोन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुनजे मथां एॾो रहम आयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे भाकुर पातो, वापसि घर खणी आयुसि। वञनि पिया ईद नमाज़ ते, साईं जन वापसि मोटी आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद ते वेंदा हूंदा त छा सहाबा किराम जीअं अॼोको पेश इमाम अची मस्जिद में वेहे थो मुक़्तदी पोइ था अचनि, ईअं थींदो हूंदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा हूंदा त मस्जिद खचाखच भरियल हूंदी, ईदगाह त खचाखच भरियल हूंदी न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह जी तरफ़ वञनि पिया, मुमकिन आहे त मस्जिद ईदगाह खचाखच भरियल हुजे, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे इंतज़ारु कयो, तरसो
नंढड़े खे खयों, उनखे खणी करे वापसि खरायो। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला खे फरमायो, आयशा हिन खे वींजार तयारु करिस। नंढड़े खे वींजारे वियो, हुनखे तेल लॻायो वियो, हुनखे सुरमो लॻायो वियो, मां हाज़र जेका ख़ुशबू हुई हुनखे ख़ुशबू लॻाई वई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, को कपिड़ो आहे, हिकिड़े आलिम खां मूं ईअं ॿुधो त हुनखे कपिड़ो न हुजण जे करे बीबी आयशा पंहिंजी चादर ॾिनी, रो ॾिनो, जेकी नई चादर हुई। उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿ अध फरमायो ऐं हिकिड़े सां हुनखे नंढड़े खे गोॾ बदिरायो ऐं ॿिए खे मथां विधऊं, ॿी चादर मथां विधोसीं, विझी करे ॿिन्ही जहाननि जे सरदार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नंढड़े खे तसली ॾिनी त तूं परेशान न थी, तुंहिंजो बाबो मां मुहम्मद आहियां, तुंहिंजी माउ हीअ आयशा सिद्दीक़ा थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे कुल्हे ते खणायूं, उन्हनि कुल्हनि ते जंहिं कुल्हे ते हसन ऐं हुसैन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणंदा हुआ। जे मदीने जी गली में सैयदना हसन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्हे मुबारक ते खणी करे हलंदा हुआ, साॻी मदीने जी गलियुनि में हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कुल्हनि मुबारकनि ते खणी करे हलंदा हुआ। साॻी हाणे मदीने जी गलियुनि में मुहम्मद अरबी हिकिड़े यतीम खे कुल्हे ते खणी करे हलनि पिया ईद जे ॾींहं ते, ऐं फरमायो, ए ईमान वारो, जेको यतीम आहे उनजो मां मुहम्मद पीउ आहियां ऐं आयशा सिद्दीक़ा उनजी माउ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे पंहिंजे कुल्हनि ते खणी करे पोइ आया ईदगाह में, पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद निमाज़ पढ़ाई। ॿिया त ॿियनि अक़वामनि खे बि त्योहार मिलियल आहिनि, असांखे बि ईद जो त्योहार मिलियल आहे, पर ॿियनि अक़वामनि खे हमदर्दी ऐं जज़्बा ख़ैर सगाली जो हुकुम न आहे मिलियल, असांखे हमदर्दी ऐं जज़्बा ख़ैर सगाली जो हुकुम मिलियल आहे। त ईमान वारो सदक़तुल फितर अदा कयो, तव्हां त ग़रीब पंहिंजी ईद सुठी करे सघे। ऐं ईमान वारो कुर्बानी कयो ईद उल अज़हा जे ॾींहं ते, तव्हां त ग़रीब जे घर में चुल्हो ॿरे, उहो खाधो खाई सघे। अल्लाह तबारक व तआला ॿियनि खे नबी हिन उम्मत खे 2 ॾिहाड़ा अहिड़ा ख़ुशी जा ॾिना आहिनि, ॿियनि क़ौमुनि खे ओड़ा ख़ुशी जा ॾिहाड़ा हासिल न आहिनि। मां ख़ुलासे जे तौर ते जेके मूं इम्तियाज़ात ऐं जुदाईगियूं ज़िक्र कयूं आहिनि उहे वरी ज़िक्र कंदो हलां। नंबर 1, असांजे ख़ुशी जे ॾिहाड़नि में इब्तिदा इबादत सां कई वेंदी आहे। ॿियनि अक़वामनि जे ख़ुशी जे ॾिहाड़नि में इब्तिदा इबादत सां कोन थींदी आहे, खेल कूद रांदि वग़ैरह सां थींदी आहे। असांजा ख़ुशी जा ॾिहाड़ा ईद उल फितर ईद उल अज़हा अल्लाह जे तरफ़ां इनाम ऐं अतीअ जे तौर ते हासिल आहिनि। ॿियनि अक़वामनि खे अतियो ऐं इनाम अल्लाह जे तरफ़ां कोन्हे हासिल, बल्कि हू कंहिं न कंहिं वाक़े सां मनसूब कंदा आहिनि, कंहिं न कंहिं पीर सां फ़क़ीर सां मुंसलिक कंदा आहिनि पंहिंजे ख़ुशी जे ॾिहाड़नि खे। अल्लाह तबारक व तआला असांखे इनाम जे तौर ते ॾिना आहिनि, हुननि खे इनाम जे तौर ते कोन मिले। नंबर 3, ईमान वारनि खे रूहानी ख़ुशी बि थिए थी ज़ाहिरी ख़ुशी सां गॾोगॾु। अक़वाम आलम में जेके बि क़ौमूं रहनि थियूं पियूं, उन्हनि जे ख़ुशियुनि जे ॾिहाड़नि में सिर्फ़ु उन्हनि खे ज़ाहिरी ख़ुशी हासिल आहे, बातिनी ख़ुशी हासिल न आहे। असांजी ज़ाहिरी ख़ुशी आहे जो असां ज़ेब ज़ीनत बि इख़्तियार कयूं था पिया ऐं अल्लाह साईं असां सां राज़ी बि थिए थो पियो। ऐं नंबर 4, असांखे जज़्बा ख़ैर सगाली जो हुकुम आहे पंहिंजे ख़ुशी जे त्योहारनि में। ॿियनि अक़वामनि खे जज़्बा ख़ैर सगाली जो हुकुम ख़ुशी जे ॾिहाड़नि में हासिल न आहे। इहो फ़र्क़ु आहे असांजी ईदुनि में ऐं हुननि जी ईदुनि में। नमाज़ जो वक़्तु थी चुको आहे। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुख़्तसर ॿुधायांव की नमाज़ जो तरीक़ो। अल्हम्दुलिल्लाह असां ईमान वारी नमाज़ अचे थी पई, हिन में 2 रकातूं पढ़णियूं आहिनि। 2 रकातूं इहे वाजिब आहिनि ऐं साण 6 तकबीरुनि सां। जीअं 2 रकातूं पढ़बियूं आहिनि तीअं 2 रकातूं पढ़बियूं, हिन में 6 तकबीरूं ज़ाइद हणबियूं बसि। उहे 6 तकबीरूं किथे हणबियूं उहे जॻह ॿुधाए छॾिया। नंबर 1, असां नमाज़ शुरू कंदा आहियूं, सना पढ़ंदा आहियूं। सना पढ़ण खां बाद में 3 दफ़ा तकबीर हणणी आहे ऐं 3 दफ़ा कननि ताईं हथ खणणा आहिनि ऐं 2 दफ़ा हथ छॾणा आहिनि, 3 दफ़ा हथ ॿधी छॾणा। अल्लाहु अकबर हथ कननि ताईं खणिबा, पोइ हथ छॾिबो। अल्लाहु अकबर हथ कननि ताईं खणिबो, वरी छॾे ॾिबो। 3 नंबर ते अल्लाहु अकबर चई हथ कननि ताईं खणिबा, पोइ ॿधी छॾिबा। हाणे तिलावत शुरू थी। यानी सना खां बाद में ऐं तिलावत खां पहिरीं 3 तकबीरूं हणूं आहिनि। 3 तकबीरुनि में हथ कननि ताईं खणणा आहिनि, 2 दफ़ा हथ छॾणा आहिनि, 3 दफ़े हथ ॿधणो आहे।
पोइ वरी तिलावत थींदी, पोइ वरी रुकू थींदो, पोइ वरी 2 सजदा थींदा, वरी उथी बीहंदासीं, वरी तिलावत शुरू थींदी। हाणे रुकू में जीअं तिलावत ख़तमु थिए, रुकू में वञण खां पहिरीं पहिरीं वरी 3 तकबीरूं हणियूं। 3 तकबीरुनि में कननि ताईं हथ खणणा आहिनि, अल्लाह अकबर चई करे, ऐं 3 तकबीरुनि में हथ खोलणा आहिनि। अल्लाह अकबर चई करे हथ खोलबा, वरी अल्लाह अकबर चई करे हथ खोलबा, वरी अल्लाह अकबर चई करे हथ खोलबा। 4थी तकबीर हणबी जेका हूअं ई मामूल मुताबिक़ पासा हणंदा आहियूं रुकू में वञनि थी। पोइ रुकू में वञिबो, पोइ रुथबो, वरी आख़िर में 2 सजदा, हथ यादि। उन खां बाद में वरी ख़ुतबो थींदो। ख़ुतबो बिल्कुलु साकित थी करे ॿुधणो आहे। ख़ुतबो वाजिबु आहे, जेकॾहिं घोड़ घमसान कबो, ॻाल्हाइबो, त उनखे ख़ुतबे जे ॿुधण जो सवाबु नसीबु कोन थींदो। अदब सां, एहतराम सां चुप करे ॿुधणो। भले हथ खे पासे में केरु खेचट करे थो त उनखे ईअं बि न चवणो चुप कर, उन पासे ध्यानु न आहे ॾियणी, ख़ुतबे जी तरफ़ ध्यानु ॾियणो। अल्लाह खां दुआ, अल्लाह ईमान जी ज़िंदगी, ईमान ते मौत नसीब फरमाए, सफ़ो सिधो फरमाए।